पे रब का इजाजत वठी दे जॾहिं क़यामत जो दिहाड़ो हुजे अल्लाह जे ज़ात खे जलाल हुजे सिज नेज़े जे बराबर हुजे ज़मीन तपी टामे जी हुजे जहन्नम जी बाहि आड़ाह पई ॿारे उन दिहाड़े ते ॿियो कुझु बि न खपे मुंहिंजो रब तुंहिंजे बचिड़ीअ खे इजाज़त ॾे त मां पंहिंजे महबूब जा उम्मती रब को छॾाईंदी जन्नत में मोकिलींदी वञा। मुसलमान मुसलमान गौर कर हसनैन करीमैन जे अमड़ जे मथा तुझी असांजी न्याणी भी ॾाज घुरंदी आ मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़ीअ भी हक महर घुरियो आ लेकिन घुरियो छा है तो असांजी बख्शिश तो असांजी मग़फ़िरत। मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन गाल ते खुश थियो आ लेकिन गाल के खुटाइंदो हला गाल ॾाढी तमाम वडी आ। आखिर में अर्ज इहो थियो इहो राज कदें खुलियो जदें सुहणो अलीअ खे अम्मा बतूल साइण वक्त वेझो आयो पान फरमायो मुझा घोट अली जी मुझी सुहणी कुआर वो फलाणी संदूकड़ी द खणी आ जेका मुखे पांजे अबाणन खां मिली आ संदूकड़ी आ का काठड़ीअ जी ठहियल आ खणी आ इन जी फलाणी कुंड खोल ये जेका न फलाणी शइ आ इहा मुझे कफन सां गॾु रखी छॾिजां। अॼु हसनैन करीमैन जो बाबो थो पुछे सोणी खातून जन्नत हीअ राज सदाई राज रहियो अॼु त ॿुधा उन ॾींहुं थी ॾसे त हीअ उहा अमानत आ जेका लिखत में मूंखे रब जे तरफ़ खां मिली आहे खयो थी वञा क़यामत में पंहिंजे महबूब जा उम्मती छॾाए मोकिलींदुसि। ओ मुसलमान तो असां त पंहिंजे महबूब जो मीलाद करे विलादत मुस्तफ़ा जी ख़ुशी करे 10 देगियूं लातियूं 20 देगियूं लातियूं कहिड़ी वॾी ॻाल्हि कईसीं मुंहिंजा दोस्त। हक़ीक़त में त जेको कुर्ब आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो उन जे बचड़नि जो अञा तोखे वधी चवां हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजे मदीने जे मीर पांजे पाक दामन न्याणीअ अम्मा बतूल साइण जे गले में ज़रड़ी सोन जी घड़ी ज़रड़ी सोन जी अज जे लफ्ज़न में चवां त नंढड़े में नंढड़ो लाकेट सोनो अज जे लफ्ज़न में चवां सोनो लाकेट नंढड़े में नंढड़ो अम्मा बतूल साइण जे जीअं जो गले में ॾिठो मुंहिंजा महबूब ईंदा हुया हसबे मामूल आया हमेशा ईंदा हुया पंहिंजे बचड़ीअ खे हिते हथड़ा रखी पेशानीअ ते चुमियूं ॾेई प्यारड़ो करे वेंदा हुया। अॼु मुंहिंजो मदीने जो ताजदार आयो जीअं पंहिंजे बचड़ीअ जे गलड़े में ज़रड़ो सोन जो ॾिठो मुंहिंजे आका उतां ई पंहिंजो रुख़ तब्दील करे मस्जिद नबवी ॾे हलिया विया। मां तोखां तो पुछां जंहिं बचड़ीअ पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे महबूब जो कॾहिं नाराज़ पो न ॾिठो उन जे मथां त पहाड़ किरी पिया ज़ारो कतार रोअण लॻी सिसकियूं भरे रोअण लॻी कंधड़ो हेठा रोई रही आ ख़बर नथी पवे त अॼु मुंहिंजो पुनल छाजे करे नाराज़ थी वियो आ। सजण तूं मुंहुं मटेज लोक मटियो तां घोरियो सुहिणो अली आयो सिसकिन जो आवाज़ आ अचे गिराटड़ी पाए चवे तो मुंहिंजी कुंवार हसनैन करीमैन जी अमिड़ी कॾहिं भी इएं न रुनो थव अॼु इएं रोई रहिया हो राज कहिड़ो आ रोई थी चवे ओ मुंहिंजा दिलबर घोट मूंखे ख़बर न आहे अॼु कहिड़ी ॻाल्हि आ जंहिंतां मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार नाराज़ थी वियो आ। सुनो अलील मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फौरन मस्जिद नबवी में आया जीअं आया ॾिठो त मुंहिंजो मदीने जो ताजदार भी रोई रहियो आ होॾे बचड़ी रोई रही आ हेॾे मदीने जो ताजदार रोई रहियो आ। अली सुणे खां दाह निकिरी वेंदी आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज कहिड़ो आ होॾे खातूने जन्नत रोई रही आ हिते मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा लुड़क लाड़े रहियो आ। मुंहिंजे आका मदीने जे ताजदार फरमायो ओ अदा अली जी मुंहिंजा आका अॼु मूं पंहिंजे न्याणीअ जे गले में सोन जो लाकेट ॾिठो आ।
हाँ मुझा आका आहे। मुझे आका फरमायो ओ अली जी मुझा सुना मां मुस्तफ़ा खे इन करे इया गाल कान वणी जो मां मुस्तफ़ा के पांजे गरीब उम्मत जूं गरीब न्याणियूं याद थियूं अचन। जन के पाइण ला चांदी कान हुंदी, जन के पाइण जे ला सोन कोन हुंदो, मां मुस्तफ़ा नथो चाहियां त मुझे न्याणीअ जे गले में उहा शइ हुजे जेका मां मुस्तफ़ा जे गरीब खां गरीब उम्मतीअ जे न्याणीअ वटि न हुजे, उहा मूं मुस्तफ़ा जे न्याणीअ जे गले में भी न हुजे। सोन भी मुझे बचड़ीअ ला हराम आ, चांदी भी मुझे बचड़ीअ जे ला हराम आ। छो जो मां मुस्तफ़ा ॾिसी रहियो आं मुझे गुनाहगार उम्मत जा एतिरियूं गरीब न्याणियूं हूंदियूं जन जी सोन ताईं रसाई कान हूंदी, चांदीअ ताईं रसाई कान हूंदी। मतां क़यामत जे ॾिहाड़े का न्याणी उथी दाह करे ओ मुंहिंजा सुहिणा तुंहिंजे न्याणीअ त सोन जो पुतलो पातो हुयो मगर मूंखे नसीब कोन थियो। मुझे दिलबर अलीअ चयो सुहिणा मूंखे फलाणे हंधो तोहफ़ो मिलियो हो, उन मां मूं लाकेटड़ो ठाराए ॾिनो आहे। जीअं घर में पहुतो अचे ॻाल्हि कई मुंहिंजे अम्मा साइण लाइ चई उहो सोन ई घोरियो जो कन छिने, उहो सोन छा कंदो जंहिंतां मुंहिंजो पुनल नाराज़ थी वञे। मुसलमान तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो ॿुधा अहिड़ो प्यार को कंहिंसां कंदो, ईमानदारी सां ॿुधा अहिड़ो प्यार को कंहिंसां कंदो जीअं मुंहिंजो मदीने जो ताजदार प्यार करे रहियो आहे, जीअं मुंहिंजे महबूब जा बचड़ा प्यार करे रहिया आहिनि। ओ मुसलमान तूं त उम्मती आहीं पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा त यहूदनि सां बि प्यार कयो आहे। ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी, वक़्तु घणो गुज़रंदो वेंदो, इन करे मुंहिंजा दोस्त वरी बकाया कचहरी कंहिं ॿिए दफ़े कंदासीं। हिकु दफ़ो दुरूद पढ़ त मां अञा 10-15 मिंट ॻाल्हायांसीं। मुंहिंजा सुहिणा मूंखे ॻाल्हाइण खां का बि तकलीफ़ कोन्हे पर मूंखे तव्हांजो अहसासु आहे तव्हां मां मज़दूर हूंदा जन वीचारनि सॼो ॾींहुं मज़दूरी कई हूंदी, मूंखे माफ़ कजो। तव्हांखे मां घणो टाइम विहारणु नथो चाहियां, ॻाल्हाइण मूं लाइ को मसइलो कोन्हे पर जे इजाज़त ॾियो त 10 मिंट ॻाल्हायां। मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया या मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी, अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कहीं जी ठाहिया, तस्वीर न कहीं जी ठाहिया या मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया दावर जा दीदार अवामा आया नजर अनवार अवामा, दावर जा दीदार अवामा आया नजर अनवार अवामा। तोखे ॾिठो जंहिं रब खे ॾिठो तहें, तोखे ॾिठो जंहिं रब खे ॾिठो तहें ॾिनी क़ुरान गवाहिया या मुस्तफ़ा
शान अवां जो शाहिया चो अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीरन कहीं जी ठाहिया तस्वीरन कहीं जी ठाहिया या मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया। ॻाल्हियूं टे हन शुरू हिकिड़ी थो कयां थकल ॾिसी तव्हांखे छॾे ॾींदुमि पर टई ॻाल्हियूं अल्लाह से तव्हांखे सलामत रखे अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे। मोहब्बत छा मोहब्बत पंहिंजे अॼुकल्ह आम ॿोलीअ में लव छा लव चपटड़िए लव मोहब्बत मोहब्बत मुंहिंजे रब बि अधे बि लॻी वियो जंहिंखे लॻी वञे त कंहिंजो मयार त कान्हे कनेक्शन मिली वियो न था दोस्तो इहा मोहब्बत आहे कि असांजो दोस्त अली गौरमल आहे काथो आयो बूबकन खां तव्हांखे अंदाज़ो आहे हिते दोस्त बूबकन खां आया आहिनि हिते दोस्त प्यारे ॻोठ खां आया आहिनि हिते दोस्त कोठी खोखर खां आया आहिनि अंबमक ही हेतिरे परे खां पंधु करे ई छा आहे मुंहिंजे करे न मुंहिंजा दोस्त पंहिंजे महबूब जो शान ॿुधण जे लाइ पंहिंजे दिलि वारे ईमान खे ताज़ो करण जे लाइ जॾहिं बि मोहब्बत कबी आहे जॾहिं मोहब्बत वारो मोहब्बत कंदो आहे त पहिरीं छा ॾिसंदो आहे थोरो सम्झो ऐं जवाबु ॾियो पुट मोहब्बत ॾिसण खां पोइ कबी आहे या अणॾिठी कबी आहे थोरो पंहिंजे दिमाग़ ते ज़ोर ॾेई पोइ ॻाल्हाए मोहब्बत ॾिसण खां पोइ कबी आहे पोइ कंहिंजी अखि वणी वई कंहिंजो नक वणी वियो कंहिंजो चप वणी वियो कंहिंजो हलणु वणी वियो कंहिंजो ॻाल्हाइणु वणी वियो कंहिंजो रोब वणी वियो कंहिंजो वरी पैसो बि वणी वियो ईअं थींदो आहे न यानी उनजे कंहिं न कंहिं अदा जे करे कंहिं न कंहिं ॻाल्हि जे करे मोहब्बत पैदा थींदी आहे पोइ वरी माण्हू उनखे अॻिते ॾिसंदो आहे हिन जो हलणु कीअं आहे वग़ैरह वग़ैरह अल्लाह जे ज़ात बि जॾहिं मोहब्बत जो इरादो कयो त मुंहिंजे करीम रब उन मोहब्बत जे लाइ इंतख़ाब कहिड़ो कयो जे तूं चवंदो हुई त मुंहिंजो यार सभिनी खां सुहिणो हुजे चवंदो हुई न त मुंहिंजो यार अहिड़ो हुजे जो उन जहिड़ो ॿियो कंहिंजो बि न हुजे जो ईद बरात ते साम्हूं अचे त सभु कुझु हा यार यार त हिन जो आहे जीअं तूं चवंदो हुई त मुंहिंजे महबूब जहिड़ो कंहिंजो बि न हुजे त तूं चवंदो हुई सोचींदो हुई मुंहिंजे रब करे ॾेखारियो आहे दुनिया जो आशिक बट्टा कहाणी चवंदो आहे महबूब खे ड्राड़ हणी जे तूं हुकुम करी त आसमान तूं तारा बि लाहे ॾिए पर जेकॾहिं चइबुसि त हिन लाउड खे बि कोन लाहे सघंदो बट्टा कहण सवली आहे लेकिन गौर कर ये इंसान जे दिमाग में ॻाल्हियूं पाण ई कोन आयूं आहिनि थोरो खिलायो मई बि लेकिन गौर कर इंसान पंहिंजे मोहब्बत जे जॾहिं कमाल ते हूंदो आहे चवंदो आहे ओ मुंहिंजा महबूब हुकुम त कर आसमान मां तारा लाहे चा हालांकि लाहे कोन सघंदो आहे उन जे दिमाग़ में दिल जी ज़ुबान में अल्लाह इहे लफ़्ज़ छो ॾिना त दुनिया खे ख़बर पवे त दुनिया वारो कूड़ो आशिक कूड़ी मोहब्बत करण वारो रुगी ॾाड़ हणी चवंदो आहे ओ मुंहिंजा सोहणा तूं हुकुम करी त मां आसमान मां तारा लाहियां मुंहिंजे रब चयो ओ तारा लाहण जी बट्टा कहण वारा तुंहिंजे प्यार जी बट्टा का मां रब पंहिंजे कुर्ब खे हक़ीक़त करे थो ॾेखारियां तूं पंहिंजे प्यार जी बट्टा कहण मगर मां ख़ुदा करे थो ॾेखारियां जॾहिं हबीब बिल मालिक
यमन जो बादशाह मुझे मदीने वारे साईं जे दरबार में आयो आ। गाल तमाम लंबी आ। उनके अबू जहल अबू लहब घुरायो आ। चो त यमन जो नेक बादशाह हुआ। मानू उन जी इज्जत कंदा हन, ॾाढो इज्जत जे निगाह सां ॾिसंदा हन। अबू जहल अबू लहब प्लानिंग कई, अहिड़ो कमु कयूं, इन बादशाह के घुरायो। चयो तुंहिंजी बादशाही ख़तरे में आ। असांजे ख़ानदान मां हिकिड़ो जवानो थियो आ जंहिं नुबूअत जी दावा कई आ। वारो कर, कुझु कर न त ख़त्म थी वेंदे। उन पंहिंजो फौजी लश्कर आंदो आ, सिधो मके में पहुतो आ। अबू जहल अबू लहब सां मिलियो। चई हाणे ॾियो ख़बर हो तव्हांजो भाइटियो काथे आ? चई सुहिणे ॾे न्यापो था कयूं, मुंहिंजे महबूब ॾे न्यापो आयो आ, कासिद आयो आ। सोना हबीब बिन मालिक यमन जो बादशाह आयो आ, मिलण थो चाहे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो अबू बकर जी मुंहिंजा दिल बर हलिया, अबू बकर हलिया। मुझो मदीने जो मीर पंहिंजे अबू बकर यारे गार खे वठी करे जीअं जो उन महफ़िल में पहुतो जिथे अबू जहल अबू लहब वॾा वॾा कुरैश सरदार मके जा वेठा हन। हबीब बिन मालिक यमनी बि वेठो आ। मुंहिंजा दोस्त उन जा वॾा वॾा सिपह सालार वेठा हन। जीअं मुंहिंजो मदीने जो ताजदार आयो, निगाह पवंदी वई, सभिनी जा कंध झुकी विया। सिज ॾे केरु निहारे सघंदो? ॻाल्हाए ॻाल्हाए को सिज ॾे निहारींदो? जून जुला जो महीनो हुजे, मंझंदि जा 12 हुजनि, आहे को माउ जो लाल जो सिज ॾे निहारे सघंदो? अखियूं निकिरी वञनिसि, हीअं जो निहारियऊं। नूरुन अला नूर मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा, जीअं जो निगाह पई कंध झुकी विया। मुझे हबीब करीम चे वेठा, केरो ॻाल्हाई कोन, कंध झुकिया पिया हन। लेकिन मुझे महबूब पाण फरमायो पंहिंजे अबू जहल अबू लहब खे ॾियो ख़बर, ओ यमन जा बादशाह न्यापो कयो अथव, ॻाल्हायो ई कोन था। यमन जे बादशाह कंध मथे खणी हथ ॿधी चयो सुणा दिलि त खसे वियो हुई। महबूब हिकिड़ी निगाह सां दिलि त आए है। जुल्फ देखी है कि नजरों ने घटा देखी है, जुल्फ देखी है कि नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। दिलियूं खसाए वेठो पर दिल उन जी खसबी आ जंहिंखे मुंहिंजो रब घुरंदो। वेठो त अबू जहल भी हुयो, अबू लहब भी हुयो, लेकिन न मुंहिंजा सुहिणा यार जे नसीब में उहो ईंदो आ, यार उन जे नसीब में ईंदो आ जंहिंखे मुंहिंजो महबूब चाहींदो आ। यमन जे बादशाह कंधो मथे करे चयो सुहिणा मूंखे घुरायो वियो आ, तहां नुबुवत जी दावा कई आ। मुझे आका फरमायो जी हा अना मुहम्मद रसूलुल्लाह, मां मुहम्मद अल्लाह जो रसूल आया। दिल में चवे तो मञी त वेठो हाँ, पर हाणे हेतिरो राज जो आ त हाणे इन खे बि कीअं मञाया। आयो दुश्मन बणिजी आ, थी दोस्त वियो हिकिड़ी निगाह सां। हिक निगाह मुझे महबूब मुस्तफ़ा जी, मुझे आका के अर्ज कई सुहिणा जी हबीब बिन मालिक, मुझा सुहिणा कुछ अहिड़ो करे ॾेखारियो जो मुझे दिल खे यकीन मिले त वाकई रब जा सच्चा नबी आयो। मुझे मदीने जे ताजदार फरमायो ओ यमन जा बादशाह, तू पंहिंजे ज़ुबान सां चयो छा खपई, पंहिंजे ज़ुबान सां चयो। चई सुहिणा ज़मीन ते जादू हलंदो आ, अर्श ते को न हलंदो आ, को अर्श जो मौजज़ो ॾेखारियो मुझे महबूब जे घरड़े जे मथों। हबीब अल्लाह कयो था सभिनी खे मको नसीब थियो हूंदो।
जन खे न थियो आहे रब उन्हनि खे मके जो दीदार कराए, मदीने जो दीदार कराए। छो है मदीनो मदीनो सदा दिल पुकारे, अल्लाह मुखे सुने मदीने में मारे। है मौला मुखे मिठड़े मदीने में मारे। रात गुजरी वींदी मुंहिंजा दोस्त अजीज हबीब बिन मालिक चयो सुणा कुछ करे ॾेखारियो मुझे मदीने जे ताजदार फरमायो ज़ुबान सां चयो सुणा ज़मीन ते न अर्श ते कुछ करे ॾेखारियो। मुझे हबीब जे घर जे साम्हूं जबल अबू कुबैस मुझे आका फरमायो अचो त हलूं। जेॾीमहिल जबल अबू कुबैस ते पहुता हबीब बिन मालिक चयो सुणा चोॾींहं जो चंड चमकी रहियो आहे, अॼु भला इन सां त ॻाल्हाए ॾेखारियो। मुझे आका फरमायो हे सभु कुझु कीअं थी रहियो आहे, मुंहिंजो बेनियाज़ करे रहियो आहे, दुनिया जे बेवफा आशिक खे ॾसे रहियो आहे। तूं यार खे चवंदो आहे हुकुम करी त तारा लाहे चा, मुंहिंजो महबूब हुकुम त न, मुंहिंजो यार रुगी आंगुर जो इशारो करे मां तारनि जो सरदार चंड उन जे कदमनि में ॾेई थो छॾियां। तो कहिड़ो प्यार कयो आहे, प्यार त मुंहिंजे महबूब सां मुंहिंजे रब कयो आहे। मुंहिंजे आका मदीने जे ताजदार फरमायो बस चई बस, मुंहिंजे आका रुगी हीअं कयो आहे, मुंहिंजे मदीने जे ताजदार रुगी हीअं कयो, अधु उते अधु कदमनि में। जॾहिं चंड खां कंहिं पुछो लतीफ़ सरकार त चयो चंड खे, चंड चवई सच जे भाई न मठियां मूर, कॾहिं उभरी थोरड़ो कॾहिं उभरी गच, जेको मुंह में बरई मच ओहो पदम पिरिया जे पेर में। पर चंड तुझी ज़ात अल्लाह आऊं पारिया न पिरिय सां, तूं अछो मजरात मुंहिंजो पुनल सदाई सोझरो। इहो आशिकनि जो अक़ीदो आहे दा, इहो अल्लाह वारनि जो अक़ीदो आहे। मुंहिंजे हबीब इशारो ॾिनो चंड त कदमनि में आयो, इते थोरो बीहूं था। चंड खां पुछो चंड ॾे ख़बर तोखे छा थियो, तो छा ॾिठो? चंड जवाब ॾिनो, इहो आशिकनि जो ख़याली जवाब आहे। त जेकॾहिं चंड खां को पुछे हा त चंड ईअं ई जवाब ॾे हा, जेकॾहिं कंहिं चंड खां पुछियो हूंदो त चंड ईअं ई जवाब ॾिनो हूंदो। चंड तोखे छा थियो? चंड जवाब ॾिनो मूंखे ॿुधा, हे दिलबर नबी जे आंगुर जो इशारो कयो आहे, इहो काइनात जे ज़रे ज़रे जो नबी आहे या न आहे? काइनात जे ज़रे ज़रे जो नबी आहे या न आहे? सभिनी चयो आहे। चंड चयो मूंखे ॿुधा, जेको नबी हूंदो आहे उनजो हुकुम मञिबो आहे या न? चए हुकुम बि मञिबो आहे। चए पोइ मूंखे ॿुधाए मां काइनात में आहियां या काइनात खां ॿाहिरि आहियां? मां काइनात में हा या काइनात खां ॿाहिरि हा? चए काइनात में। चए पोइ जे काइनात में हा मूंखे ख़बर आहे उहो ज़मानो ईंदो जॾहिं मदीने वारे मीर जा सहाबी पंहिंजूं मुठियूं कोहराए पिरीअ जे कदमनि ते क़ुर्बान करे छॾींदा, पंहिंजा बचड़ा हबीब जे कदमनि ते क़ुर्बान करे छॾींदा। उहे त सभु कुझु क़ुर्बान कंदा, मां पंहिंजो अधु टोड़े यार जे कदमनि में अची पंहिंजे पाण खे फरमान बरदारनि जे लिस्ट में लिखाराए छॾियो आहे। ॻाल्हि टुटी कोन। हबीब बिन मालिक ॾिठो, पक थियसि त अॼु हबीब मोकियो अथई। उनखे न्याणी हुई हिकिड़ी, पुट जो औलाद कोन, न्याणी हुई डिडरीअ जी डिडरी, बला जी बला, सूरत इंसानी जिस्म कुझु बि न। रोई चई सोना अॼु हेॾो कर्म कयो अथई, दिलि त खसे वियो हुई। अञा हिन एतिरो चयो
मुझे मुस्तफ़ा मुर्की फरमायो देर न कर, फिलहाल तकड़ में वञ तुझी न्याणी तुझो इंतजार करे रहिया। देर न थी हबीब बिल मालिक जो बुधो पंहिंजे फौज के वापस करे घोड़ा डोड़ाईंदो आ। जीअं यमन में पहुतो आ, दरवाजे ते पहुतो ॾिसे त न्याणी हसीनो जमील सुहिणी लगी पई आ, इस्तकबाल करे रही आ। ओ मुंहिंजी बचड़ी हे चाहे, ओ मुंहिंजा बाबा साॻियो टाइम ॿुधाई, ओ मुंहिंजा सोना घर में वेठी हुयसि, ॾिसां पई जबल अबू कुबैस जे मथां तूं बि बीठे हुए, मुंहिंजो महबूब बि बीठो हो। महबूब सिज चंड खे आंगुर जे इशारे सां केराए जेॾी महिल तो हबीबन खे सवाल पे कयो, हबीबन मुंहिंजे मथां हथड़ो फेरायो, रब मूंखे चोॾींहं जो चंड बनाए छॾियो आ। उहो मुंहिंजो महबूब मदीने जो घोट जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे अल्लाह महबूब बनायो। छा बनायो? हाणे थकिजी जाए न ॻोठ फैज़मोहन सोढर वारा छेड़ियो अथई सजण साईं जे फ़कीर खे छेड़ियो अथई त हाणे ॻाल्हि पूरी करणु ॾिजां, मथां अध में थकिजी पई। अॻियां चओ था न पोयां चवंदासीं, मुंड में चयो हो त वाइदो कयो हुव असां। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो ही मोहब्बत जा मेड़ा आहिनि, मूंखे अहसास आहे इंशा अल्लाह ताला। बहरहाल थोड़ी ॻाल्हि ॿुधो, इहा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो त दिलि ठरी पवंदी, वाग मदीने वरी पवंदी। ॻाल्हि पे कयमि आशिक़ महबूब जी, महबूब खे आशिक़ क़बूल कयो, पर हाणे विच में न्यापो नड़ो त को खणी वञे न। सोची जवाब ॾियो, तो जाॾे वणई ताॾे सोच, मां पंहिंजे वाट सां थो हलां। आशिक़ जो न्यापो ज़रूर महबूब ॾे वञे न। चो हाणे त हिन चंडीअ विचन जा कम ई पूरा करे छॾिया न। लेकिन तवजह रहे, अहम ॻाल्हि थो पियो कयां, खिलाईंदे खिलाईंदे ॿुधाईंदोमांव। अहम ॻाल्हि थो कयां, जेॾी महिल आशिक़ ऐं महबूब जे दरम्यान में न्यापो नड़ो हलियो ऐं जॾहिं महबूब ऐं आशिक़ जी न मुलाक़ात थी त पोइ आशिक़ ऐं महबूब हिक ॿिए खे कोड वर्ड ॿुधाईंदा आहिनि। छा ॿुधाईंदा आहिनि? ख़त ईंदो, ख़त खणण वारो खणी आयो, अदा अस्सलाम वालेकुम, अॻियां लिखियल हूंदी 000, माना ही कब जारी रखजां। वरी अदा कहिड़ा हाल न ख़ुशि आई, वरी लिखियल हूंदो स्टार स्टार स्टार। इन जी माना इहा अथई त मां तुंहिंजे इंतज़ार में हिन जॻह ते बीठो आहियां, XYZ अहिड़े क़िस्म जा इशारा। छो त ही जेका तुंहिंजी मोबाइल ख़त थी खणी वञे न, इन जा बि विच वारा गूगल वारा चाचा वेठा अथई जेके तुंहिंजे ख़त खे पढ़ंदा अथई, पर जेको तुंहिंजो रुगी स्टार स्टार या 00 हूंदो त हुनखे आङूठो सम्झ में ईंदो, उन्हनि खे कुझु बि सम्झ में कोन ईंदो। हो भले पिया पढ़नि, पर इहो छा आहे? इहो आशिक़ ऐं माशूक़ जे विच जे कनेक्शन जो, डायरेक्शन जो मुंहिंजा दोस्त हिकिड़ो कोड हूंदो आहे, जे मां स्टार लिखां त ही सम्झजां, जे ही लिखां त ही सम्झजां। कासिदो ख़त खणी वियो, पढ़णु शुरू कयईं, विच में ॾिठई स्टार स्टार, चई ही छा आहे? सम्झ में कोन आयो। हुते पहुतो त हुन पढ़ी ख़ुशि थियो, चई मूंखे त सम्झ में कोन आयो। चई तोखे सम्झ में तेसि ताईं पियो अचे जेसि ताईं असांजो कनेक्शन मिलियल कोन हो। कनेक्शन मिलियो, हाणे तोखे सम्झ में छा ईंदो? इहा ॻाल्हि सम्झ में आई। हाणे तो असुल मक़सद ते मोटां। छा ते? क़ुरान ते। छा ते तो मोटां? सिर्फ़ ॻाल्हि छेड़ियां थो, मुकमिल खणी मरखंडनि में कंदासीं इंशा अल्लाह ताला, पर ॻाल्हि छेड़ियां थो। क़ुरान, तवजह कयो, अहले इल्म मुक़रर वेठा हो, तवजह कयो। क़ुरान करीम जे आयतूं 3 क़िस्मनि जूं, ॻाल्हायो घणनि क़िस्मनि जूं? 3 क़िस्मनि जूं। हिकिड़ियूं उहे आयतूं जन जे तर्जुमे जी ख़बर ई कान्हे, तर्जुमे जी ख़बर ई कान्हे, मौलवीअ खे ख़बर कान्हे,
पीर साहब के ख़बर काने, वली के ख़बर काने का, वडे वडे उलमा के ख़बर काने का, वडे वडे ताबई के ख़बर काने का, मुहद्दिस के ख़बर काने का, शेखुल हदीस के ख़बर काने का। ये छो न चवा खुद जिब्राइल के भी ख़बर काने का। जंहिं ॻाल्हि जी ख़बर ई नाहे उन जे मथां ईमान छो आंदो थई? जवाब दे बाबा, सवाल आहे नी। जंहिं ॻाल्हि जी ख़बर ई काने का, जंहिंजे माना जी ख़बर काने का, जंहिंजे मतिलब जी ख़बर काने का, जंहिं शइ जी ख़बर ई न हुजे, कंहिंखां ॿुधी न हुजे, पर चओ त उहा ग़लति आहे, त कीअं थो मालिक सिधो करई? चवंदे त हो ग़लति आहे। क़ुरान करीम जूं हिकिड़ियूं आयतूं जन जे माना जी बि ख़बर काने का, मतलब जी बि ख़बर काने का। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका आशिक माशूक जी ॻाल्हि ॿुधाई मई, राज़ कहिड़ो आहे? जिब्राइल जॾहिं क़ुरान करीम खणी ईंदो आहे, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़। हा जिब्राइल, ठीकु आहे। जिब्राइल खणी आयो, वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। हा जिब्राइल भले हल, वरफ़अना लक ज़िक्रक। हा जिब्राइल भले हल, पर जॾहिं उहा घड़ी आहे जॾहिं जिब्राइल खणी आयो पैगाम कहिड़ो? अलिफ लाम मीम। पैगाम मिलियो आहे जिब्राइल खे, खणी वञ, पर पतो कोन थो मिले त लिखियल छा आहे। सदाईं जिब्राइल पैगाम खणी ईंदो आहे, सम्झंदो आहे वद्दुहा माना छा आहे, वल्लैल छा आहे, इज़ा सजा छा आहे। वो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको पैगाम खणी पियो अचे, जिब्राइल खे ख़बर आहे, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं आशिक़ ऐं माशूक जो पाण में डायरेक्ट सिस्टम हलियो आहे, पैगाम आइण वारो आणींदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मगर आशिक़ ऐं माशूक पंहिंजे राज़ खे उन खां बाख़बर न रखंदा आहिनि, उनखे बेख़बर कंदा आहिनि। अॼु जिब्राइल आयो, अलिफ, मुंहिंजी आका फरमायो फ़हम, ख़बर आहे मूंखे, हल अॻिते। लाम, मुझे महबूब फरमायो फ़हम, तो मां समझी वियुसि, अॻिते हल। मीम, मुझे हबीब फरमायो समझी वियुसि, अॻिते हल। जिब्राइल चयो ज़ालिकल किताब ला रैब फीह। मुंहिंजो महबूब चुपा। जिब्राइल निहारे थो पियो त जंहिंजी मूंखे ख़बर आहे उन ते महबूब ख़ामोश आहे, जंहिंजी मूंखे बि ख़बर कान्हे का। यार चवे थो मूंखे ख़बर आहे, तूं अॻिते हल। उहे क़ुरान करीम जा हुरूफ़ मुक़त्तियात, जंहिंजे राज़ के को ख़ुदा ॼाणे, ॿियो महबूब मुस्तफ़ा ॼाणे। उन जे माना के हिकिड़ो ख़ुदा ॼाणे, ॿियो महबूब मुस्तफ़ा ॼाणे। कोई बि उन जे माना मतिलब नथो करे। सभु को इश्क जी ॻाल्हि करे सघे थो, माना मतिलब नथो करे। आहिनि क़ुरान जूं आयतूं, आहिनि ॻाल्हि ॻाल्हि आहिनि क़ुरान जूं, पोइ जेको न सम्झण जे बावजूद माना मतलब जी बि ख़बर कान्हे का, पर पोइ बि उन ते यकीन ऐं ईमान आणणो आहे। छो त रब जो, ॻाल्हि ॻाल्हि रब जो क़ुरान आहे। पोइ दोस्त सम्झण जी कोशिशि कर त क़ुरान ॿुधाए रहियो आहे त उहे राज़ जंहिंजी ख़बर बि न हुजे, पर जे यार जे तरफ़ खां अचनि त बिस्मिल्लाह करे क़बूल करे छॾिजनि। जंहिंजी ख़बर न हुजे पर हुजनि यार जे तरफ़ खां, क़बूल करे छॾिजनि। पोइ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा कंहिंजे तरफ़ खां आहे? ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजे तरफ़ खां आहे? महबूब कंहिंजो आहे? महबूब कंहिं बनायो आहे? पोइ न महबूब जे न हक़ीक़त खे सम्झ नथो अचई त पोइ बि क़बूल कर त महबूब नूरुन अला। ॻाल्हि ॻाल्हि नूरुन अला। हींअर थोरी शार्ट ॿुधाईंदोमांव, तफ़सील वरी अॻे दफ़े। पर क़ुरान जूं हिकिड़ियूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जंहिंजी माना ऐं मतिलब जी ख़बर आहे, पर जेकॾहिं उन जे मथां ईमान आणींदे त न, इहा ई तकड़ न कर न मिठा, झट में बेड़ो पार कीअं थो कराई। माना मतिलब जी ख़बर आहे, माना जी बि ख़बर आहे, पर उन जे मथां सिर्फ़ एतिरो ईमान आहे त अल्लाह जो क़ुरान आहे। पर जेको उन जी माना ऐं मतिलब आहे
उनखे दिल तुझी क़बूल वॾो वॾो पूज़ त छा पर नंढो मुलड़ो बि क़बूल कोन कंदो। अॼु क़बूल कंदो त कुफुर, क़बूल कंदो त हल भेण चवंदो सॼण साईं जो फ़क़ीर अघारो त इश्क में हाणे त लाइ काॾे हलियो वियो। ॿुधाइण थो चाहियां दोस्तो, ॿुधो क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह ताला फरमायो आहे। हींअर थोरो टाइम खे ॾिसो थो शार्ट थो कयां, कंहिं ॿिए मौक़े ते खोली ॻाल्हाईंदासीं। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे, महबूब मुस्तफ़ा जे राज़ तो थो ॻाल्हाए त मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो न की थियो आहे न की थींदो, न की ॼाओ आहे न की ॼमंदो। अक़ीदो पको रख त बेहद ने बेहद ने ला हद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। यो राजा बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया, वहां जिस्म नहीं है तो यहां साया भी नहीं है। कुरान जी आयत बुध, अल्लाह फरमायो यदुल्लाहि फौक ऐदीहिम, माना सिधी सी लगी पई आ अल्लाह जो हथ, गला गला अल्लाह जो हथ फौक ऐदीहिम, उन्हनि जे हथनि जे मथां। कुरान जो लफ्ज़ आ, कुरान जी आयत आ यदुल्लाह, अल्लाह जो हथ। हाणे क़बूल कर अल्लाह जो हथ मञ, सुभान अल्लाह न सच तकड़ न कर। आहे को जेको चवे त अल्लाह जो हथ आहे, जे हथ मञींदे त पोइ काराई बि मञणी पवंदई, जे काराई मञींदे छाती बि मञणी पवंदई, छो त काराई छातीअ में आ। जे छाती मञींदे त पोइ सूरत बि मञणी पवंदई, सूरत छातीअ में आ। जे सूरत मञींदे त पोइ टंगू बि मञणी पवंदई। आए हुए महबूद जे ला, हिते त वरी तूं बुत खे मञी बीही रहे, पोइ काॾे वेंदे? दिमाग़ फिरी वियो न। सोच मुसलमान, कुछ अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे ख़बर हुअण जे बावजूद उन ते यकीन करण सां इंसान जेकर कोई बि चवे त अल्लाह खे हथ आहे तो मुसलमान थींदो। ॻाल्हा ॻाल्हा भला अञा अॻिते वधां, अल्लाह जे मिसल को आहे? अल्लाह जे नूर जे मिसल को आहे? खुदा जे को मिसल आहे? अल्लाह चवे तो अल्लाह नूर समावात वल अर्द मसल नूरिही, अल्लाह ज़मीन आसमान जो नूर आ, उन नूर जो मिसाल हीअं, उन नूर जो मिसाल हीअं। रब जो नूर वरी उन जो मिसाल दुनिया सां। अल्लाह त बेमिसल आहे न, किन अल्लाह जे मिसाल को आहे? कुरान करीम जूं केतिरियूं आयतूं आहिनि, बस अञा हिकिड़ी आयत थो पढ़ा। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पोइ नथो मञी त कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, छो नथो मञी? मुझे महबूब मुस्तफ़ा के रब फरमायो हबीबा, अबू जहल अबू लहब जे साम्हूं खिताबा, मुझा मुस्तफ़ा इन्हनि खे चओ अना बशरुम मिसलुकुम, अना बशरुम मिसलुकुम। बशर जे हद ताईं त सम्झ में अचे थो, गौर कजा, पर जो अॼु जेको तो मिसल मिसल शुरू कयो आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। जेकॾहिं मिसल ते ईमान थो आणी त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अबू जहल अबू लहब खे चयो ऐं तव्हांजे मिसल बशर आहियां, पोइ छा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो जिस्म अबू लहब अबू जहल जे लड़ जहिड़ो आहे? जवाब ॾे। कदे क़बूल? कंदे क़बूल? कोन कंदे क़बूल। छो? अबू लहब जो जिस्म पलीता, अबू लहब जो जिस्म पलीता, मुझे मुस्तफ़ा जो जिस्म त नूर नला नूरा। कुरान करीम जूं कुछ आयतूं अहिड़ियूं जन जो तर्जुमो भी आहे, तशरीह भी आहे, मगर तर्जुमे जे बावजूद उन जे तर्जुमे ॾे नाहे ॾिसणो अल्लाह जी मुराद का बि आहे।
कुरान करीम जूं अञा तो के आयतूं ॿुधायां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन करे क्लोज़ तो कयां न चैप्टर खे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ अकुल न हलाईंदो कर। बस इहो यकीन रख त कायनात जे अंदर अगर को अल्लाह सुहिणे में सुहिणो महबूब पैदा कयो आहे उहो ॿियो न आहे, मुंहिंजो मदीने जो ताजदार आहे। अल्लाह जे ज़ात अगर को गरीबन जो गमखार बनायो आ त मदीने जो ताजदार आ। अगर को यतीमन जो यार बनायो आ ओ मदीने जो ताजदार आ। उन मुझे सुने जी हकीकत चाहे एको रब जाने बियो महबूब मुस्तफ़ा जाने। कदे सोचो थई जडे मुझे महबूब ने निहार त सही अबू जहल अबू लहब जे सामो मुस्तफ़ा करीम अचे चवे अना बशरुम मिसलुकुम, पर जडे अबू बकर जे सामो अचे, उमर जे सामो अचे, अली उस्मान जे सामो अचे, उही मुझो महबूब चवे अय्युकुम मिसली। बुधायो तव्हां मामा मुस्तफ़ा जहिड़ो केरा, बुधायो तव्हां मामा मुस्तफ़ा जहिड़ो केरा।